लाहौर कलंदर्स इस्लामाबाद यूनाइटेड के 110 रनसुन त शिकस्त ॾेई पॉइंट्स टेबल ते पहिरीं पोजीशन हासिल करे वरिती। पाकिस्तान सुपर लीग सीज़न 8 में लाहौर कलंदर्स ऐं इस्लामाबाद यूनाइटेड विच में कज़ाफी स्टेडियम लाहौर में मुक़ाबलो थियो। लाहौर कलंदर्स इस्लामाबाद यूनाइटेड खिलाफ टॉस खटे बैटिंग जो फ़ैसिलो कयो। लाहौर जी टीम इस्लामाबाद जी टीम खे खटण लाइ 201 रनसुन जो हदफ ॾिनो। जवाब में इस्लामाबाद यूनाइटेड जो को बि रांदीगर ॼमी खेॾी न सघियो ऐं पूरी टीम 90 रनसुन ते आउट थी वई। असांजो तमाम हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब आहे। उनजो हेठी लिंक ते नंबर इन लाइ तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।